नाज़रीन हिन वक्त मां मौजूद आहियां सिविल हॉस्पिटल जैकबाबाद में, जिते हंगामी सूरत में हिते कुछ माण्हुनि खे आंदो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त हीउ ॻोठु मोहम्मद मियां सूमरो जे ॻोठु रहीम बख़्श सूमरो जे ॻोठ सां तालुक़ु रखनि था। हिकु घर जी छित किरण सबबु 10 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि ऐं हिकु नंढड़ो बि ॿुधायो पियो वञे त फ़ौत थी वियो। वधीक वरसा सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असांजी 40-50 माण्हू हेठि हुयासीं, पोइ आहिनि असां हिकिड़ो ई घर हो, हिकिड़े ई पीउ जे औलाद हुयासीं, सभु ॿाहिरि हुयासीं, सॼी फैमिली असांजी हेठि हुआ। असां 40-45 माण्हू हुयासीं। ग्लोव्स असां पंहिंजा वठी ॾियूं, जेको आहे टाके स्टिचिंग जी जेको आहे सामान असां वठी ॾियूं, हर शइ असां वठी ॾियूं, त कुझु बि न आहे। हे अस्पताल हले थी, हे एॾी एमरजेंसी आहे, हेवी रेन हलेनि था, माण्हुनि जा घर किरनि था। हे असांजो मर्डर माण्हू मरी वियो आहे हिकिड़ो, जेको आहे सो उन खां बाद में जेको आहे ॿिया असांजा 15 माण्हू 17-18 ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिते किथे आहे जेको आहे सो हिते किथे आहे सिंध गवर्नमेंट, जेको आहे बसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसा खाइणा आहिनि, ॿियो कोई कारोबार कोन्हे माना सिंध गवर्नमेंट जो। हिते हीउ वाक़ियो ॻोठु रहीम बख़्श सूमरो यूसी बकापुर में ते अब्दुल्ला ॾखण में ख़बर पई आहे, हुनखे तो असां सां राब्ते में आयो आहे। बाक़ी हिते न MS आहे न ॿी को ॻाल्हि आहे। हिते सिर्फ़ु कुझु बि न आहे, हर शइ जेको आहे सो हे ॾिसो न, हे सभु जेको आहे सो कुझु बि न आहे। पर असां त हिकु फैमिली जेके ॿियूं अचनि थियूं उहे बि सभु ईअं ई बीठियूं आहिनि। हिते का बि न आहे, हेॾी हेवी एमरजेंसी आहे, एमरजेंसी में को डॉक्टर न आहे हिते। जी नाज़रीन, तव्हां वरसा जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हू दाहूं करनि था, कूकू करनि था। इवन MS पाण बि हिते मौजूदु न आहे। वरसा जो ई चवणु आहे त पोइ बि DC साहिब जो तमामु तशकुर इज़हार तशकुर कयूं था, शुक्रिया अदा कयूं था त उन्हनि इन मामले में असां सां राब्ते में आहिनि। लेकिन MS साहिब जेको आहे हिते मौजूदु न आहे। हिते जेके एमरजेंसी में माण्हू अचनि था उन्हनि जे लाइ का सहूलियत न आहे, का बि शइ न आहे हिते। अगरि का ॿिया माण्हू बि वरसा जी तव्हां ॻाल्हि ॿुधण जो चाहियो था, असांजा ॿिया बि रिश्तेदार जेके उहे मौजूदु आहिनि, लेकिन जेको आहे सहूलियतनि जी अणखोट जे करे हिते प्रॉपरली इलाजु नथो थी सघे। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।